ईद उल अज़हा वेझो ईंदे ई लाड़काणे जी मालपीड़ीअ में रौनकूं मोटी आयूं आहिनि, जिते सवें नंढा वॾा क़ुर्बानीअ जा जानवर जंहिंमें बकरा, पाॾा, गऊं, ॾांद विकिरे लाइ आंदा विया आहिनि। पर हिक पासे ख़रीदार जानवरनि जा अघ वधीक हुजण जूं शिकायतूं करे रहिया आहिनि, त ॿिए पासे वापारी चवनि था त खेनि क़ुर्बानी जा जानवरनि जा मुनासिब अघ मिलनि ई नथा। पीढ़ीअ में हज़ारनि जी तइदाद में माण्हू आहिनि, माण्हुनि जो वॾो जोश जज़्बो आहे, पर महांगाईअ करे माण्हू थोरो गीबाइनि था। ग़रीब माण्हूअ जे माना पहुच खां वधीक आहे। असांजे लाड़काणे पीढ़ी जी सूरत हाल इहो ई आहे। असां वापारी माण्हू माल खपे कोन थो, एॾी महांगाई आहे, पेट्रोल महांगो थी वियो आहे, माल खपे कोन थो, को वठण लाइ को ग्राहक तयारी कोन्हे को। असांजा महांगा महांगा ढोर वरितल आहिनि, 6 महीना असांखे पालिया आहिनि, माल खपे ई कोन थो। साईं रेट तमामु तेज़ आहिनि, एॾा तेज़ आहिनि त माना अॻिले साल जेको ढोर असां 1.5 में वरितोसीं, हेल 3 साढा 3 लख हुननि जो रेट आहे। हाणे असां हर साल 2 खां 3 ढोर वठंदा आहियूं। हेल घणो घुमी फिरी सिर्फ़ु हिकिड़ो वठी सघिया आहियूं। अॻिते असां सोचियो आहे त ॿियो कान वठंदासीं। अॻिले साल असां जहिड़ो ढोर माना 1.5 खन में वरितोसीं या 2 में वरितोसीं, उहो हाणे हेल असां 3 खां साढा 3 में वरितो आहे। असां सोचे आयासीं त 3.5 में असां 2 वठंदासीं, पर हेड़ी पोजीशन ॾिठी त 3 साढा 3 में असांखे सिर्फ़ु हिकिड़ो मिली सघियो आहे। असां चऊं त जेका असांखे छेलो खपे थो उन रक़म में खपे। तेल ॾिसो त महांगा थी आहिनि, जेके वरी दलाल था अचनि उहे था चवनि साईं असांखे छेलो मारे ॾियो, ईअं था कयो। जा जेको ॿाहिरियों रेट जो घुरूं असांखे मिले नथो। छेलो ॾिसो असांजो, जा असांखे उन रक़म जी मुल्ह थो मिले न। जेके बहरहाल माण्हू था अचनि, जा वापारी था अचनि, ॿियनि मीडियानि ते बि अचनि था, चवंदा यार छेलनि जा हेवी रेट आहिनि, फिलाणे जा टीर आहे। इन हिसाब सां असांजो ख़र्चु केॾो आहे, असां छा कयूं? असां ॾिसो ॿुधाईंदा असां धनवार माण्हू वञूं काॾे? ॾोह त उन्हनि जो बि न आहे, ॾोह बल्कि उन्हनि जो हुकुमराननि जो आहे, हिननि जो ॾोह ई न आहे। हिन वक़्तु हालत लॻी पई आहे, हिननि जो बि माल महांगो वरितल आहे, सस्तो कुझु बि न आहे। त हिननि खे बि वार में पए त असांखे ॾियनि। बाक़ी हे बि वीचारा बीठा आहिनि, सुबुह लाकूं असां बि बीठा आहियूं। हेॾा हिननि जो ज़िद आहे, हेॾा असांजो ज़िद आहे। हालत इहा आहे त गर्मीअ में जेको हर कोई हे बि बेहाल लॻा पिया आहिनि, असां बि बेहाल। न हे था टुटनि, न असां था मथे चढ़ूं। असां कुर्बानी जे लाइ अलहमदुलिल्लाह शेला वग़ैरह ॾिसण आयासीं, पर हिते मार्केट में आया आहियूं त हिते माल त जाम आहे, वापारी बि जाम आहे, वठण वारो तबिको बि जाम आहे। पर हिते जेके रेट अॼु ॾिठा था वञनि उहे रेट नथा मिलनि। जेका शइ लहे तक़रीबन 30-35 हज़ार रुपया, उन जो डबल रक़म ॿुधाई थी वञे, 70-75 हज़ार। वधि वधि हीअ बि छॾींदा 5 हज़ार रुपया छॾींदा, त एतिरो असांखे वठण वारनि खे हुजनि आहे। अॻिले साल हिननि खे 1,70,80,000 ते मिलियो। अॻिले साल भू हुयो 150 रुपया मण हुयो, हाणे भू 900 रुपया मण। जेका कटी मिलंदी 16 थी मिले 4200। ठीकु आहे, गाॾियुनि जो किरायो हुयो 1000 रुपयो, हाणे गाॾी वारो थो वठे 3000। त माल महांगो थींदो न थींदो? वापारी छा करे? 2000 बचंदो त हथु कढंदो न, छा बीहारींदो घर में गाह खाराए? जेके माल मवेशी खणी था अचनि पिया मंडियुनि में, इन्हनि जो बि ॾोह न आहे। हिननि खे हिन वक़्तु ॾारो, कटी, उहे जेके रेट्स आहिनि उहे आसमान ते चढ़ी विया आहिनि। बाक़ी जेके हिननि खे मार्केट में रेट्स मिलनि था पिया उहे ऑलमोस्ट सेम ई आहिनि महांगाई जे हिसाब सां ॾिसे त पोइ। लाड़काणे जी मालपीड़नि में सुबुह खां वठी राति देर ताईं जानवरनि जी ख़रीदारी ऐं विकिरण जो सिलसिलो जारी आहे, जिते ख़रीदार घटि अघ ते जानवर वठण जी कोशिशि कनि था, जॾहिं त वापारी वधीक अघु हासिलु करण में जे इंतज़ार में आहिनि। क़ुर्बानीअ जी ईद वेझो अचण सां ईंदड़ ॾींहंनि में मालपीड़नि में वधीक रश वधण जा इम्कान आहिनि, जॾहिं त ख़रीदारनि खे कुझु सस्तनि जानवर मिलण जी उमेद बि आहे। ऐं ॿिए पासे वापारियुनि खे चङो ख़ासो नफ़ो कमाइण जो शौक़ु आहे। कैमरामैन जावेद काशी सां गॾु अकरम शेख, मेहरान TV न्यूज़, लाड़काणो।